ठठे ज़िले में अमन-अमान जी सूरत हाल के बरक़रार रखण ऐं रमज़ानुल मुबारक में शहरनि ऐं वापारनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। एसएसपी ठठो डॉक्टर मोहम्मद इमरान खान जी हिदायतुनि ते ज़िले जे समूरनि शहरनि में स्नैप चेकिंग जो सिलसिलो पिणु जारी आहे। इंचार्ज सीआईए पुलिस ठठो इंस्पेक्टर मुमताज़ अली ब्रोही पंहिंजी टीम सां गॾु शाही बाज़ार ठठो ऐं घारो जे कारोबारी हंधनि जो तफ़सीली दौरो करे सिक्योरिटी जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो ऐं वापारियुनि सां मुलाक़ातूं करे खेनि सिक्योरिटी जे हवाले सां हर मुमकिन ताउन जो यकीन ॾियारियो। इन ई हवाले सां इंचार्ज सीआईए ठठो इंस्पेक्टर मुमताज़ अली ब्रोही चयो त शहरनि जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त असांजी ज़िम्मेवारियुनि में शामिल आहे। समूरे ज़िले में सिक्योरिटी सख़्त इंतज़ाम कया विया। मुख़्तलिफ़ शहरनि में स्नैप चेकिंग सां गॾु पुलिस जो गश्त पिणु वधायो वियो आहे। शहरनि जे दाख़िली तोड़े ख़ारिजी रस्तनि ते पुलिस पिकटूं क़ाइम करे हराम औक़ास ते गहरी नज़र रखी पई वञे। शहरी ऐं वापारी इत्मीनान रखनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हां, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।